बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आलिमुल गैबि फला युज़हिरु अला गैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिर रसूल। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, सुभान अल्लाह। ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं, सुभान अल्लाह। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का। निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। मेहर तुझी साण मोहला आमिलो रहबर हुसैन, करम पंहिंजो तो कयो आ जोड़ नहीं गो हर हुसैन। वाह जो मुर्शिद मिलायो तो दिली दिल पर हुसैन, दीदा दिल पर में हुजे ऐ प्याद सहू हर हर मुर्शिद हुसैन। सुभान अल्लाह। मोदे सामीनो हजरात, प्यारी नूरानी रूहानी जमाए तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको वहदहू ला शरीक आहे। तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको तमाम जहान जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको बेमिसल बेमिसाल आहे, जंहिंजो न कोई मशीर आहे न वज़ीर आहे न कोई सलाहकार आहे। दुरूद व सलाम आकाए नामदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवर अस्फिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथां उन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे दुरूद शरीफ मोकिलण वारो वॾो खुश नसीब आहे। छो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, मन सल्ला अलैहि सलातन सल्लल्लाहु अलैहि बिहा अशर। जेको मूं ते हिकु भेरो दुरूद शरीफ पढ़े थो उन जे बदले अल्लाह ताला उन ते 10 रहमत मोकिले थो। तोहां भी हिकु मरतबो प्यार सां मुहब्बत सां इश्क सां सरकारे मदीना शहनशाह मदीना जी बारगाह में दुरूद शरीफ जो नज़रानो पेश कयो। या सय्यदी या हबीब अल्लाह। प्यारी जमाए असां वॾा खुश नसीब आहियूं जो अल्लाह ताला असां खे सहीउल अक़ीदा सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारो बणायो आहे। असां जो अक़ीदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हक़ीक़त नूर आहे ऐं ज़ाहिर बशर आहे। पर अहिड़ा बशर आहिनि जो काइनात जो कोई भी बशर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिसल न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काइनात में अफज़लुल बशर। असां जो अक़ीदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हयातुन नबी आहे।
असांजो अक़ीदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाज़िर नाज़िर आहिनि। अल्लाह जी अता सां जिथे चाहिनि उते हाज़िर थी सघनि। असांजो अक़ीदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म अता फरमायो आहे, चाहे उहो इल्म ज़ाहिरी हुजे चाहे उहो इल्म ग़ैब जो हुजे। छो जो अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए थो वअल्लमका मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ए मुंहिंजा हबीब जो कुछ तोहां न ॼाणींदा हुयो असां तोहां खे ॼाणे छॾियो। तोहां ते अल्लाह जो वॾो फज़ल आहे। मालूम थियो त काइनात जे ज़र्रे ज़र्रे जी ॼाण अल्लाह ताला पंहिंजे महबूब मदीने वारे साईं खे ॾेई छॾी आहे। प्यारी जमायत, असांजो अक़ीदो आहे त क़ुरान पाक में अल्लाह ताला हर शइ जो इल्म रखियो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए थो व तफ़सीलल किताब ला रैब फीहि मिन रब्बिल आलमीन। ऐं जो कुछ लोहे महफूज़ में लिखियल आहे सब जी तफ़सील हिन क़ुरान में आहे उन रब जे तरफ़ां जेको आलमीन जो पालनहार आहे। अल्लाह ताला कुरान मजीद में भी जगह ते इरशाद फरमाए थो वला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन। न काई तर शइ आहे न काई आली शइ आहे मगर लिखियल हिन रोशन किताब में, यानी हर सुकल शइ ऐं आली शइ जो ज़िक्र कुरान में आहे। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमाए थो वला असगरु मिन ज़ालिका वला अकबरु इल्ला फी किताब मुबीन। ऐं न आहे का नंढी शइ ऐं न वॾी खां वॾी शइ मगर लिखियल हिन रोशन किताब में। मालूम थियो त लोहे महफूज़ जो इल्म क़ुरान में आहे। हर सुकल ऐं आली शइ जो इल्म क़ुरान में आहे। हर नंढी ऐं वॾी शइ जो इल्म क़ुरान में आहे। ऐं ही क़ुरान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक में आहे। यानी जो इल्म कुरान में आहे वो इल्म हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक। आसमानन जो इल्म कुरान में आहे त आसमानन जो इल्म हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक में आहे। ज़मीनन जो इल्म कुरान में आहे त ज़मीन जो इल्म हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक में आहे। जन्नत जो इल्म कुरान में आहे त जन्नत जो इल्म हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक में आहे। जहन्नम जो इल्म कुरान में आहे त जहन्नम जो इल्म हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक में आहे। कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म कुरान में आहे त कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक। चवणो पवंदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अव्वलीन जो भी इल्म आहे त आखिरीन जो भी इल्म आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ज़ाहिर जो भी इल्म आहे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ग़ैब जो भी इल्म आहे। प्यारी जमायत, अॼु कहिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था माज़अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दीवानो नाहे कंदो, यानी ग़ैब जो इल्म आहे तॾहिं त अल्लाह जो रसूल ग़ैब ॿुधाइण में बुख़ल नाहे कंदो। प्यारी जमायत, जेका आयत मां खुतबे में तिलावत कई आहे हिन में इल्म ग़ैब जो सबूत आहे। अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में इरशाद फरमाए थो आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिन रसूल। आलिमुल ग़ैब मां अल्लाह आहियां,
नाया ज़ाहिर कंदो ग़ैब खे कंहिं हिक ते मगर जंहिं रसूल खां राज़ी थिया उनखे ग़ैब जो इल्म भी अता फरमाए। बेशक हाणे तव्हां ॿुधायो त अल्लाह ताला असांजे रसूल खां राज़ी आहे या नाराज़ आहे? जेकॾहिं अल्लाह ताला असांजे रसूल खां राज़ी आहे त पोइ चवणो पवंदो अल्लाह ताला असांजे आका खे ग़ैब जो इल्म भी अता फरमाए छॾियो आहे। बेशक 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 हजरत अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाइन था हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं हजरत अबू बकर सिद्दीक ऐं हजरत उमर फारूक ऐं हजरत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु जबल उहद ते तशरीफ़ फरमा थिया। अचानक जबल उहद में जुम्बिश पैदा थी। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो कदम मुबारक उहद जबल के हणी फरमायो ए उहद खामोश थी फलैसा अलैका इला नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। ए उहद तोखे ख़बर नाहे तुझे मथा हिकु नबी ऐं हिकु सिद्दीक ऐं ॿ शहीद मौजूद आहिनि। प्यारी जमायत हजरत उमर ऐं हजरत उस्मान केतिरे वक़्त खां बाद में शहादत माणी आहे पर ग़ैबदान नबी अॻ में ई ॿुधाए छॾियो त हजरत उमर खे भी शहीद कयो वेंदो त हजरत उस्मान खे भी शहीद कयो वेंदो। ही इल्म ग़ैब नाहे त ॿियो छा आहे? मशहूर वाक़ियो आहे जंगे मूता जो जंहिंमें हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शरीक न हुया। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में हुया ऐं मस्जिद नबवी में तशरीफ़ फरमा हुया। पाण करीमन फरमायो जंग हली रही आहे। जंग जो आलम हजरत ज़ैद जे हथ में आहे। कुछ वक्त खां बाद फरमायो पंहिंजे भाउ ज़ैद जे लाइ दुआ घुरो मग़फ़रत जी उहो शहीद थी वियो आहे। पाण करीमन फरमायो जंग जो आलम हाणे हजरत जाफर जे हथ में आहे। कुछ वक्त खां बाद फरमायो पंहिंजे भाउ जाफर जे लाइ दुआ घुरो मग़फ़रत जी उहो शहीद थी वियो आहे। पाण करीमन फरमायो जंग जो आलम हाणे अब्दुल्ला बिन रवा वटि आहे। कुछ वक्त खां बाद फरमायो पंहिंजे भाउ जे लाइ दुआ घुरो मग़फ़रत जी उहो शहीद थी वियो आहे। पाण करीमन फरमायो जंग जो आलम हाणे खालिद बिन वलीद जे हथ में आहे। कुछ टाइम खां बाद हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह ताला खालिद बिन वलीद जे हथां असां खे जंग में फतह याबी ॾिनी आहे। तव्हां खे मुबारक हुजे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी मुर्शिद हुसैन। याद रखो हीअ जंग शाम मुल्क में हली रही हुई मका में बलका ते जेका मदीने खां केतिरा ई मील फासले ते आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में वेही करे समूरी जंग जो अहवाल पंहिंजे गुलामन खे ॿुधाए रहिया हुया। जेकॾहिं मदीने खां सरकारे मदीना शहनशाह मदीना जी नज़र शाम मुल्क में पंहिंजे गुलामन ते पहुचे त पहुची सघे थी त पोइ अॼु तव्हां आशिकनि जे मथां छा सरकारे मदीना शहनशाह मदीना जी नज़र नथी पहुची सघे? पक ॼाण अॼु तव्हांजे मथां भी सरकारे मदीना शहनशाह मदीना जी नज़र पहुची रही आहे। प्यारी जमायत जी अॼु के माण्हू इल्म ग़ैब ते एतराज़ करे रहिया आहिनि अहिड़ी तरह मदीने में मुनाफ़िकन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इल्म ग़ैब ते एतराज़ कया हुया। हजरत अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां के अहिड़ा सवाल कया विया जिन खे मुंहिंजे आका नापसंद फरमायो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलाल में आया ऐं फरमायो सल्लूनी अमा शइतुम जेको तव्हां खे सवाल करणो आहे सो कयो मां मुस्तफ़ा तव्हां खे उन जो जवाब ॾींदुसि। हिकु शख्स उथी बीठो जेके माण्हू पीउ जे नसब सां तानो ॾींदा हुया। उन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो पीउ केरु आहे?
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तुंहिंजो पीउ हुज़ाफ़ा आहे, तुंहिंजो पीउ हुज़ाफ़ा ई आहे। वरी ॿिए शख़्स अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजो पीउ केरु आहे? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तुंहिंजो पीउ सालिम आहे जेको शेबा जो आज़ाद कयल ग़ुलाम आहे। हिकु ॿी रिवायत में आहे हिकु मुनाफ़िक़ उथी बीठो ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई मुंहिंजी आख़िरत में जॻह किथे आहे, मुंहिंजी आख़िरत में जॻह किथे आहे? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तुंहिंजी जॻह जहन्नम में आहे। हज़रत उमर फारूक ॾिठो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जलाल में आहिनि, फौरन अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां अल्लाह ताला जे रब हुजण ते राज़ी आहियूं ऐं दीन इस्लाम हुजण ते राज़ी आहियूं ऐं तव्हांजे नबी हुजण ते राज़ी आहियूं। पोइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जमाल जलाल जमाल में तब्दील थियो। प्यारी जमायत मालूम थियो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला मा कान वमा यकून जो इल्म अता फरमाए छॾियो आहे, यानी जो कुझु थियो आहे ऐं जो कुझु क़यामत ताईं थींदो रहंदो अल्लाह ताला जी अता सां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभु कुझु ॼाणनि। बेशक बेशक प्यारी जमायत अल्हम्दुलिल्लाह असां सहीउल अक़ीदा सुन्नी या रसूला चवण वारा आहियूं ऐं असांखे हिन ॻाल्हि ते नाज़ आहे त असांखे सही अक़ीदो ॾियण वारा असांजा कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम आहे। जन पंहिंजी महिनत सां ख़ारजियत खे बि ख़तमु कयो, जन पंहिंजी महिनत सां नासबियत खे बि ख़तमु कयो, जन पंहिंजी महिनत सां राफ़ियत खे बि ख़तमु कयो। असांखे उहो अक़ीदो अता फरमायो जेको जमहूर अहले सुन्नत जो आहे। प्यारी जमायत ही तव्हांजे मथां जेको मुहम्मदी रंग चढ़ियल आहे, ही तव्हांजे मथां जेको सिद्दीकी रंग चढ़ियल आहे, ही तव्हांजे मथां जेको फारूकी रंग चढ़ियल आहे, ही तव्हांजे मथां जेको उस्मानी रंग चढ़ियल आहे, ही तव्हांजे मथां जेको हैदरी ऐं हुसैनी रंग चढ़ियल आहे, ही इश्क जो रंग चढ़ण वारा असांजा कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम आहे। जॾहिं मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम पंहिंजे फैज़ ऐं करम जी निगाह फरमाईंदा आहिनि त कंहिंखे मुहम्मदी रंग में रंगे छॾींदा आहिनि, त कंहिंखे सिद्दीकी रंग में रंगे छॾींदा आहिनि, कंहिंखे फारूकी रंग में रंगे छॾींदा आहिनि, कंहिंखे उस्मानी रंग में रंगे छॾींदा आहिनि, त कंहिंखे हैदरी रंग में रंगे छॾींदा आहिनि, त कंहिंखे हुसैनी रंग में रंगे छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। प्यारी जमायत असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे पंहिंजे महबूब मुर्शिदन करीमन हर रंग में रंगे छॾियो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए, संदन जो सायो असां गुनाहगारनि मथां क़ाइम ऐं दाइम फरमाए, असांजी निस्बत पंहिंजे मुर्शिद कामिल सां आख़िरी दम ताईं क़ाइम ऐं दाइम फरमाए। सब चओ आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन। सुभान अल्लाह। दोस्तों जामे दुआ मुर्शिद करीम दुआ फरमाए रहा है, हमारी दुआ कर अल्लाह ताला के कामिल शफा तंदुरुस्ती सेहत खिजरी हयाती अता फरमाए, सबको पंजे जाज मकसद आमीन जय। ही दुआ सभिनी ला दुआ जेके भी आया आयो सभिनी जा इंशाअल्लाह अज बेड़ा पार थी वेंदा। बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा रब्बना आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद मिन नबिय्यिल उम्मी ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत
في الدين والدنيا والآخرة، والفوز بالجنة والفوز بالجنة والفوز بالجنة والنجاة من النار. اللهم اغفر لي وارحمني وتب علي انك انت التواب الرحيم. اللهم لا تهلنا خير ما عندك من شر ما عندنا يا ارحم الراحمين. اللهم اغفر لنا قبل الموت ورحمنا عند الموت، ولا تؤذبنا بعد الموت، ولا تحاسبنا يوم القيامة إنك لا كل شيء قدير. اللهم يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك. ربنا لا تؤاخذنا إن نسينا أو أخطأنا. ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته الذين من قبلنا. ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واعف عنا واغفر لنا واغفر لنا وارحمنا. أنت مولانا أنت مولانا أنت مولانا، فانصرنا على القوم الكافرين، فانصرنا على القوم الظالمين، فانصرنا على القوم الكافرين. اللهم يا مقلب القلوب يا مقلب القلوب يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك. صلى الله على خير خلقه سيدنا ومحبوبنا ومحبوب قلوبنا محمد وعلى آله وأهل بيته صحابه أجمعين آمين بجاه سيد المرسلين رحمة للعالمين. لا إله إلا الله محمد رسول الله.